नाज़रीन, मिठियाणी भरिसां ॻोठ मोहम्मद हाशिम चांडियो में 50 बिस्तरनि ते मुश्तमिल इस्पताल जो MPA ममताज़ अली चांडियो इफ़्तिताह करे छॾियो आहे। मिठियाणी जे रिपोर्टर शाहिद रज़ा मूजिब मिठियाणी भरिसां ॻोठ मोहम्मद हाशिम चांडियो में 50 बिस्तरनि ते मुश्तमिल इस्पताल जो इफ़्तिताह MPA ममताज़ अली चांडियो, DHO नौशेरे फिरोज़, डॉक्टर असदुल्ला कलोड़ो, डॉक्टर ख़ादिम हुसैन मंगरियो ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते MPA ममताज़ अली चांडियो चयो आहे त अॼु मूंखे इंतिहाई ख़ुशी थी रही आहे जो मां पंहिंजे ॻोठ जी इस्पताल जो इफ़्तिताह करे रहियो आहियां। हिन इस्पताल शुरू थियण सां कोरेजा, चांडा बिरादरियुनि ऐं भर पासे जे अवाम खे तमामु घणियूं सिहत जूं सहूलियतूं फ़राहम थींदियूं। हिते माहिर डॉक्टर अवाम जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कंदा। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी ऐं अॼु इहो ख़्वाब साबिया थियण वञी रहियो आहे। मौजूदा सूबाई हुकूमत कराची समेत सॼे सूबे जी अवाम खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ कोशिश करे रही आहे। उन मौक़े ते साणस हाजी ख़ालिद हुसैन चांडियो, मोहम्मद बुडल मलिक, लाला शौकत बलोच ऐं फैज़ मोहम्मद काज़ी गॾु हुआ।